असांखे सिंध जे पखियुनि ते पहिरीं सिंधी यूट्यूब चैनल ते भली कार कयूं था। इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो जीअं नई ईंदड़ वीडियो अव्हांखे जल्द मिली वञे। हिन पखी जो तालुक सिंध तोड़े पाकिस्तान का ना है। ये पखी खास तौर पर इंडिया में रिहाइश पजीर होंदो आहे। इंटरनेशनल यूनियन फॉर द कंजर्वेशन ऑफ नेचर पारां हिन पखी की मौजूदगी वारे नक्शे में सिंध जो कारूंजर ऐं नंगर पार करण वारो इलाइक़ो पिणु ॾेखारियो वियो आहे। उन करे हिन पखीअ जी ॼाण ॾियणु मुनासिब सम्झीसीं। सिंध जे कारूंजर वारे इलाइक़े में पाकिस्तानी इदारनि पारां फोटोग्राफी करण ते मुकमल पाबंदी मढ़ियल आहे। उन पखीअ जो सिंधी नालो भी ख़बर न आहे। ही पखी वणनि ॿूटनि ते वेठल जीतनि खे पंहिंजी खुराक कंदो आहे। ही उन्हनि इलाइक़नि खां सिंध जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं लड़ पलाण न कंदो आहे ऐं उन्हनि जे नस्ल वधण जी मौसम गर्मियुनि जी बरसातुनि खां पोइ शुरू थींदी आहे। हिन जी ॿोली हुड़ियो पखीअ जी ॿोलीअ खां थोड़ी तिखी थींदी आहे। महिरबानी।